नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे छठे में खबर ॾींदा हलूं त छठे ज़िले में पोलियो खिलाफ़ मुहिम 21 अक्टूबर खां शुरू थींदे। एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 अब्दुल्ला पौड़ जी सदारत हेठ दरबार हॉल मकली में पोलियो रेडिएशन गॾिजाणी मुनक़द कई वई है, जंहिंमें DHO डॉक्टर मोहम्मद हनीफ मेमन, डॉक्टर दाऊद, ज़िले फोकल पर्सन डॉक्टर नज़ीर अहमद ख्वाजा, WHO पारां पोलियो एरियाडिकेशन ऑफिसर एजाज अली ख्वाजा, यूनिसेफ जे ज़िले हेल्थ कम्युनिकेशन ऑफिसर एजाज जाखरो खां अलावा सेहत, पुलिस, तैलीम ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ लाॻापियल खाते जे अमलदारनि NGO जे नुमाइंदनि शिरकत कई है। गॾिजाणी में ॿुधायो वियो आहे त 21 अक्टूबर खां ठठे ज़िले में पोलियो मुहिम शुरू कई वेंदी ऐं मुहिम दौरान 5 सालनि खां घटि उमिरि जे 2,19,700 ॿारनि खे पोलियो खां बचा जा फुड़ा पियारण जो हदफ़ मुक़ररु कयो वियो आहे। 21 अक्टूबर खां शुरू थींदड़ पोलियो मुहिम 27 अक्टूबर ताईं जारी रहंदी, जंहिं दौरान 5 ॾींहं मुहिम जॾहिं त 2 ॾींहं कैच अप लाइ हूंदा। बाद में अवाम में पोलियो बाबति सुजागी ऐं शऊर पैदा करण लाइ डिप्टी कमिश्नर ऑफिस खां वाक़ पिणु कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।